आउं ख़्वाब जी ताबीर हींअर ई ॾिसणु चाहियां थो। इन ते पहिरियों चयसि त चङो, असीं जीअं तोखे सम्झायूं तीअं कजांइ। जेकॾहिं थोरी बि भुल कंदे त खता खाईंदे। पोइ चयऊंसि त वेंझी सिंहिंजी हीर जहिड़े अछी साफ़ चादर पंहिंजे बदन खे वेड़े उघाड़ी तलवार हथ में खणी हिन कुर्सीअ ते ख़बरदारीअ सां वेही रह। उघाड़ी तलवार खणी ख़बरदारीअ सां कुर्सीअ ते वञी वेही रह। असीं जीअं नाच गानो थींदो तीअं तुंहिंजे अॻियां अची नाच गानो कंदासीं। जे वक़्तु ॻाईंदे ॻाईंदे ऐं नचंदे नचंदे असां मां का बि तुंहिंजे अॻियां अची झुकी बीहे, तंहिं महिल तूं बिना सोच वीचार जे बेधड़क तलवार जो अहिड़ो धकु हणजां जो उन जी सिसी धड़कां धार थी वञे। पोइ राग नाच जे करिश्मे जे पाणी तोखे ख़बर पवंदी। पर यादि रखजां, इन कम में कंहिं बि क़िस्म जी देरि न कजां, न त पोइ हिकिड़ो त ख़्वाब जो ताबीर अध में रहिजी वेंदो ऐं ॿियो त असांजो ऐं तुंहिंजो वधीक जीअणु मुश्किल थी वेंदो। गुलंदाज़ सॼी ॻाल्हि सम्झी पंहिंजे चवण मूजिबि वेंझी सिंहिंजी खीर जहिड़ी अछे साफ़ चादर वेड़े उघाड़ी तलवार हथ में खणी हिकिड़ी कुर्सीअ ते थी वेठो। नाच गानो शुरू थियो। परियूं ॻाईंदे ॻाईंदे नचंदे नचंदे जॾहिं राग नाच जी पूरी मौज में आहियूं, तॾहिं उन मां हिकिड़ी परी ॿियनि परियुनि खां जुदा थी शहज़ादे जे अॻियां अची कंध हेठि करे बीह रही। गुलंदाज़ बि तयारु थी वेठो हो। तीअं दिलि पकी करे पहिरीं धक सां परीअ जी सिसी लाहे छॾी। परीअ जी सिसी त वञी परे पई, पर उन जो धड़ पर भरो वञी रूपो थुड़ बणिजी बीह रहियो। अहिड़ी तरह वरी ॿी परी बि हिन जे आॾो आई, लाचार उन जी सिरी बि तलवार सां लाथई ऐं खणी तो ॾिसे त सोना डार थुड़ सां मिलिया बीठा आहिनि। वरी टीं परी आई ऐं ईअं तरह पंहिंजो सिर कुर्बान कयो। चईनी इन तरह चईनी पंहिंजो सिर कुर्बान कयो ऐं उन मां वरी बण जा जवाहरी पन ठही पिया। अहिड़ी तरह चोथीं परी जॾहिं पंहिंजी सिसीअ जी भेटा ॾिनी, तॾहिं शहज़ादो गुलंदाज़ खणी जो नज़र कर त सुभान अल्लाह, रूपो थुड़ सोना डार जवाहरी पन लालूं पयूं लड़कनि ऐं थदड़ी हीर पई लॻे ऐं इहे साॻियूं चारई परियूं आहिनि जे रोअनि पियूं ऐं लालूं बि पियूं चूंडनि। गुलंदाज़ लकाड़सी पियो कुर्सीअ तां किरी पियो। चईनी परियुनि दौड़ी अची हिन ते गुलाब जो पाणी छिटकारियो। शहज़ादे जी जॾहिं अखि खुली त ॾिसे त उहो वण गाइब ऐं परियूं संदसि हाज़िरीअ में बीठियूं आहिनि। अहिड़ी तरह पीउ जे ख़्वाब जो ही इबरत जहिड़ो ताबीर अखियुनि सां ॾिसी शहज़ादो ॿिन्ही सां लाॻापा लाहे ऐं बेऊनू थी चईनी परियुनि सां राग रंग जे हिननि हू शरबा महफ़िल में मगन थी वियो ऐं थींदे थींदे के ॾींहं उते हिन खे ईअं ई गुज़री विया। ऐं हिन खे ईअं ई वक़्तु गुज़री वियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं नेठि हिन खे वीचार थियो त जंहिं ॻाल्हि लाइ हिते आयो सा पाण अखियुनि सां ॾिसी ईअं ई उते रहिजी वियसि। होॾां बादशाह सलामत जो छा हाल हूंदो, तंहिंजी का उन त दिलि ते ई कान थो आणियां। पोइ हिन परियुनि खे चयो त मूंखे हाणे पंहिंजे मुल्क मोटणो आहे, पर हिकिड़ी गणती अथमि त ख़्वाब जो ताबीर जो मूं ॾिठो आहे त बादशाह सलामत खे कीअं साबित करे ॾेखारींदुसि। तंहिं ते परियुनि चयसि त शहज़ादा, तूं इहा गणती असली न कर। हाणे असीं तुंहिंजे सिर सां ॿधल आहियूं। जॾहिं चवीं तॾहिं तोसां गॾु उते हली बादशाह खे ख़्वाब जी ताबीर करे ॾेखारींदियूंसीं। पोइ चारई परियूं
ॾींहं ॿिनि बाद गुलंदाज़ खे तख़्त ते खणी उथी उॾाणियूं ऐं उॾामंदे उॾामंदे हिकिड़े ॾींहुं सुबुह जो कंहिं शहर जे ॿाहिरां अची लथियूं। परिन शहज़ादे गुलंदाज़ खे चयो त हिते कुझु ॾींहं आराम कबो, तूं शहर में का जाइ मसवाड़ ते वठी वञी उन में रह। असीं परियूं आहियूं सो शहर में रही कीन सघंदासीं, तंहिं करे सिज लथे खां पोइ सिज उभरण ताईं कंहिं बि महिल हिते ई असां सां रोज़ानो अची मुलाक़ात कर। गुलंदाज़ शहर में अची हिकिड़े पोड़ीअ जे घर में टिकियो ऐं जीअं ई परिन ॿुधायोसि उन मूजिबि सुबुह शाम शहर जे ॿाहिरां वञी हिननि सां मुलाक़ात कंदो। ख़ुदा जी कुदरत जो हिकिड़े ॾींहुं शहर जे बादशाह जी वॾवर धीउ पंहिंजे मुड़ुस जी ॻोल्हा लाइ चोरी थी फेराए पोड़ीअ बि गुलंदाज़ खे अची इहा हक़ीक़त ॿुधाई। शहज़ादीअ छा कयो जो मेरा ऐं फाटल कपिड़ा पाए अची उन मेड़ में बीठो जिते चोरी फिरी फिरी अची शहज़ादे गुलंदाज़ जे मथां बीठी। माण्हुनि जो ॾिठो त हिकिड़े गदिले ऐं ग़रीब माण्हूअ ते अची चोरी ढारी आहे, सो हिन खे धिका ॾेई मेड़ मां कढी छॾियऊं ऐं चौधारी होकार मची वई त साइड़ियुनि त भली बाहीं भली ऐं उन खां पोइ वरी ॿ दफ़ा चोरी फिरायूं, पर चोरी फिरी फिरी अची शहज़ादे ते बीहे। उते शहज़ादीअ जीअं समूरो तमाशो पे ॾिठो तीअं पंहिंजे पीउ खे चयो त बाबा वधीक तकलीफ़ करियो ई न, इहो ई मुड़ुसु मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु आहे ऐं मूंखे इहो ई क़बूलु आहे, अॻिते खटनि मुंहिंजा भाग। पर बादशाह जी काढ़ियो ऐं चयईं हीअ अलाए केरु आहे, ऐं अहिड़े खुटल माण्हूअ खे पंहिंजो नाठी कीअं कयां। तंहिं ते शहज़ादीअ चयो त बाबा ईअं आहे त पोइ सुभाणे आम दरबार करायो त उते ई आऊं पाण पंहिंजो को वर चूंडींदी। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल करे शहर में पड़ो घुमायो त सुभाणे शहज़ादी आम दरबार में पंहिंजो वर चूंडींदी। तंहिं करे जंहिंखे क़िस्मत आज़माइणी हुजे त अची आज़माए। ॿिए ॾींहुं मुक़ररु वक़्त ते माण्हू अची दरबार में मिलिया। गुलंदाज़ उन ॾींहं ते उते न वियो। शहज़ादीअ सारे दरबार खे ॾिसी मोटी वई ऐं बादशाह खे चईं वरी सुभाणे। बादशाह तपी टापणी थी वियो ऐं काड़ में शहज़ादीअ खे चयईं त तूं मुंहिंजो नालो ॿोड़े छॾियो आहे, मुल्क सॼो मूं ते पियो खिले। हाणे जेकॾहिं सुभाणे मुड़ुसु न चूंडे त विच दरबार में हिकिड़े धक सां तुंहिंजी सिसी लाहे छॾींदी। ॿिए ॾींहुं गुलंदाज़ छा कयो जो कपिड़ा लटा फाड़े लीड़ूं करे हिकिड़ो पुराणो ठिकर जो जमन हथ करे उन में ॾुध ऐं मानीअ जा भोर विझी चरियनि वांगुरु थेड़ खाईंदो गिगूं ॻाड़ींदो अची दरबार में निकितो। दरबार में जवाननि जा शाम हार सिंगार करे अच्छा रेशमी कपिड़ा पाए शहज़ादीअ सां शादी करण जी सिध में अची गॾु थिया हुआ। तिन जो हिन चरे खे पुछड़नि हालनि ॾिठो सो धिका ॾेई दरबार मां ॿाहिरि कढी छॾियऊं। शहज़ादो बि जीअं हंधि जुतियूं रखियूं हुयूं उते पासो ॾेई अची वेही रहियो। मानीअ भोर बि पियो खाए ऐं गिगूं बि पियो ॻाड़े। माण्हू पिया खिलनि ते अड़े ही बि आयो आहे शहज़ादे। माण्हुनि मुक़ररु वक़्त ते शहज़ादी दरबार में आई। कई शहज़ादा वज़ीर दादा अमीर सुखिया सताबा माण्हू हार सिंगार करे अची गॾु थिया हुआ। सारे दरबार ख़ुशबूअ सां वासियल हुई। दरबार में का घटिताई हुई त फ़क़ति उहा जो हिकिड़ो मस्तानो माण्हू जुतियूं रखण जी जाइ ते वेठो हो। शहज़ादी बि दरबार लताड़े अची हुन मस्ताने ते हथु रखी चयो त मुंहिंजो मुड़ुसु आहे त हीअ आहे। सभिनी खे हैरत वठी वई। वॾो वेल त बादशाह सां थियो। जिते हेतिरा शहज़ादा अमीर दादा अची गॾु थिया हुआ उते शहज़ादी हिकिड़ो चरियो ऐं गिगर पंहिंजो मुड़ुसु चूंडियो। किसो कोता गुलंदाज़ जी उन ई हालनि में शहज़ादी जी शादी कराई वई, मगर शादीअ खां पोइ बि शहज़ादो गुलंदाज़ मकर करे सवलीअ तरह न पियो ॻाल्हाए, न ॿोलाए। शहज़ादी वीचारी घणा ई हीला वसीला कया, मगर शहज़ादो पंहिंजे तां हिकिड़ो तिर बि न हटियो। गुलंदाज़ दस्तूर मूजिबि रोज़ानो सुबुह शाम शहर खां ॿाहिरि वञी परियुनि सां मुलाक़ात कंदो हो। हिकिड़े ॾींहुं परियुनि चयसि त
तूं कुछ ॾींहं हुते आराम कर, तेसीं असीं पंहिंजे मुल्क मां चकर हणी पियो अचूं। गुलंदाज़ पहिरीं त इनकार कयो, पर पोइ ख़्यालु कयईं त पंहिंजे ते अची ज़ोरी हलियूं वञनि त आउं छा कंदुसि। तंहिं करे हिन जी मुहबत ऐं वफ़ादारी खे यादि करे खिली ख़ुशि थी मोकल ॾिनई। पर इन शहज़ादे गुलंदाज़ खे मोकिलाइण महिल पंहिंजे वारनि जूं चॻूं ॾेई खेसि चयो त असांजे वारनि मां कमान ठाहे पाण वटि रखी छॾ। जंहिं महिल ज़रूरत पई त रुॻो कमान खे छिक ॾिजांइ त हिकदमि असीं अची हाज़िर थींदियूंसीं। ईअं चई परियूं मोकिलाए वेंदियूं रहियूं ऐं शहज़ादो मोटी महिलात में आयो। हिन पंहिंजी चरियाई वारी हालत में अञा ताईं को बि फेरो कोन आंदो हो। इन करे संदसि सोरो हिन खे ॾिसी पियो सड़ंदो हो त अहिड़े नाठीअ खां ईअं ई भली हुई। ॿिए टे ॾींहं हू हली शहज़ादे खां ख़बरचार वठण वेंदो हो। शहज़ादे बि गुलंदाज़ जे उन रोश खां कक थी पई हुई, पर दिलि ते पथर रखी हिकिड़े ॾींहुं बादशाह खे सऊं सिधो ऐं साफ़ चई ॾिनई त बादशाह सलामत, मुंहिंजो मुड़ुसु चरियो आहे या खरियो आहे, पर जे आहे त उहो आहे। अवां हिन मां बेज़ार आहियो, पर आउं हिन मां बेज़ार न आहियां। हाणे अॻिते जीअं वणेव तीअं वञी कयो, पर मूंखे वरी बि इन बारे में को अखर चयो अथव त पाण खे ज़हर ॾेई मारे छॾींदुसि। तंहिं ते बादशाह खे लॻी खार, तो वज़ीर खे चईं त वज़ीर खां अटकल कर त जीअं इन चरे मां जिंद छिटे, बदनाम बि न थिजे ऐं शहज़ादे साहब सलामत रहे, लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजी अचे। या त हिन खे माॻी माराए छॾिजे या वरी शहर निकाले ॾिजे, पोइ जेकी थिए तंहिंखे ॾिसी रहिजे। अञा इन वीचार में हुआ त हिकिड़े ॾन भर मुल्क जे बादशाह जो एलची कचहरी में आयो, जीअं पंहिंजे बादशाह जो पैगाम आणे पहुचाए त असीं हर साल अव्हां खे ॾन भरींदा हुआसीं, मगर हिन साल खां असां ॾन न ॾियण ऐं आज़ादु रहण जो फ़ैसिलो कयो आहे। जेकॾहिं अव्हां जंग करण लाइ तयारु आहियो त असीं बि तयारु आहियूं। ॿी सूरत में पाण अव्हांखे सलाह थी ॾिजी त असांखे ॾन अदा करियो, न त असांजे तरफ़ां ई जंग जो ऐलान करे सम्झो। बादशाह हिन जी ओचिती ख़बर करे वीचार में पइजी त हाणे छा करणु घुरिजे। जंग करण जी असां में ताक़त कान रही आहे, इन करे भरे ॾियण त हेकारी बेइज़ती आहे। हाणे छा कजे, हाणे कजे सो कजे छा। ओॾी महिल गुलंदाज़ बि कचहरी में आयो ऐं बादशाह खे परेशान ॾिठईं। पुछा करण ते सारी माजरा खां वाक़ुफ़ु थियो। गुलंदाज़ यकदमि कचहरी में उथी बीठो ऐं एलचीअ खे चयईं त पंहिंजे बादशाह खे वञी चयो त 7 ॾींहंनि अंदरि ॾन अदा करे, न त ॿिए हफ़्ते में संदसि मुल्क ते हमिलो कयो वेंदो। बादशाह, अमीर, वज़ीर ऐं दरबारी सभई माठ में अची विया त गुलंदाज़ ही छा कयो, पाण में सुस करणु लॻा। बादशाह वज़ीर खां पुछियो त हाणे छा थींदो। वज़ीर जवाबु ॾिनो त क़िबला थींदो वरी छा, हाणे त पाण सवलाई थी। जे गुलंदाज़ जंग खटी त फतह पंहिंजी, जे हारायूं त या मारिजी वेंदो या क़ैद थींदो। ॿिन्ही हालतुनि में गुलंदाज़ खां पंहिंजी जान छुटी पवंदी। बादशाह वज़ीर जी सलाह ॿुधी ख़ुशि थियो ऐं गुलंदाज़ खे सॾे चयईं त पुट, तो ॾाढो ख़राबु कमु कयो आहे, सम्झी थो त इन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो। गुलंदाज़ वरंदी ॾिनी त बादशाह सलामत, नतीजो वरी कहिड़ो निकिरंदो। हिकिड़ो ग़ुलाम मुल्क असांखे हिन तरह हिसाए ऐं ॾन घुरे, तंहिंखे अहिड़ी त सज़ा ॾिजे जो सॼी ॼमार यादि करे। बादशाह चयसि त ईअं त बराबरि आहे, पर उन जे मुक़ाबले जी ताक़त असां में किथे आहे, न ई लश्कर। गुलंदाज़ चयो त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां अव्हां छुटियल आहियो। अव्हां जंग वारे ॾींहं खां फ़क़ति हिकिड़ो ॾींहुं अॻु ॾिसिजो त छा थो थिए। बादशाह गुलंदाज़ जी ॻाल्हि ॿुधी हैरान थी वियो त हफ़्ते में कहिड़ी तयारी करे सघंदो, पर वरी बि वज़ीर वारी सलाह जो ख़्यालु करे माठ करे वेही रहियो। गुलंदाज़ जी वरी उहा साॻी कार, न कंहिं सां ॻाल्हाए न ॿोलाए। उते शहज़ादी बि वीचारी ॾाढी परेशान थी त ख़ुदा ख़ैरु करे, किथे शहज़ादे खे कुझु थी न पए। जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु बादशाह गुलंदाज़ खे घुराए चयो त सुभाणे जंग जो नगारो वॼाइणो आहे। दुश्मन जो लश्कर
दुश्मन जो लश्कर मंज़िल हणी चुको आहे। गुलंदाज़ शहर खां ॿाहिरि वञी परियुनि जे वारनि मां ठहियल कमान खे छिक ॾिनी त यकदमि चारई परियूं अची हाज़िर थियूं। इन्हनि परियुनि सां सारी हक़ीक़त कई। परियुनि खेसि चयो त अॼु राति विच में जंग जे मैदान खां मेल ओरे 1000 तंबू हणाए छॾ। हर हिकु तंबूअ में खट हंधि ऐं पाणी मौजूदु हुजे। सुबुह जो को बि माण्हू उन्हनि तंबुनि जे वेझो न वञे, न त मुंहुं पियो हूंदो, छो त सुबुह सां देवनि जो लश्कर हिते पहुची वेंदो। तूं पाण बि उन्हनि तंबुनि खां परे बीही देवनि खे हुकुम ॾिजांइ ऐं ॿिए कंहिं खे बि तंबुनि ॾांहुं वञणु न ॾिजांइ। ईअं चई परियूं वेंदियूं रहियूं। शहज़ादे गुलंदाज़ 1000 तंबू जंग जे मैदान खां ओरे हणाए उन में खटूं हंधि ऐं पाणी रखाए छॾिया ऐं हुकुम कयईं त अधु राति खां पोइ ओॾांहुं केर बि न वञे, न त मुंहुं पियो हूंदो। उहो ॿुधी बादशाह वज़ीर ऐं ॿियनि खे अची खिल चढ़ी त हीअ आहे चरियो सो पाण सां गॾु असां सभिनी खे बि माराईंदो। ख़्यालु कयूं त गनीम सां सलाह कजे। ॿिए ॾींहुं जॾहिं दुश्मन जो लश्कर सही संभरी मैदान में आयो त उतां गुलंदाज़ जो इशारो ॾियणु ऐं देवनि जो मच्छरजण दुश्मन जी फ़ौज में धूड़ियूं मचाए ॾिनऊं ऐं 5 मिंटनि में सॼो सिपाह मारिजी वेंदो। हमलावर बादशाह ॾिठो त अलाए कहिड़ियूं आफ़तूं अची लश्कर में पियूं आहिनि, सो बि वठी भॻो हेॾां जो ही बादशाह पंहिंजे लश्कर समेत जंग जे मैदान खां बि मेल परे सुलह जो झंडो खणी बीठो हो त जे गुलंदाज़ हारायो त असीं सुलह करे जान बचाईंदासीं। सो वीचारो वाइड़नि वांगुरु सुलह जे झंडे समेत ईअं ई रहिजी वियो। उन वक़्तु परियूं बि जंग जो नज़ारो ॾिसी रहियूं हुयूं। गुलंदाज़ उन्हनि खे चयो त फ़तह त बराबरि पंहिंजी थी आहे, पर दुश्मन जे लश्कर जो बादशाह अञा गिरफ़्तार थियो ई कोन्हे। हिते परियुनि हिकिड़े देव खे सॾे हुकुम कयो त जो ओॾी महिल दुश्मन जे बादशाह खे सही सलामत पकिड़े गुलंदाज़ वटि पेश कर। जंग खटण खां पोइ गुलंदाज़ पंहिंजे सुरे बादशाह खे चवाए मोकिलियो त हाणे मुंहिंजो लश्कर शहर में घुमण वास्ते अचे थो ऐं फ़तह जी ख़ुशीअ में हिननि लाइ इनाम जो बंदोबस्तु कयो वञे। बादशाह ॿियो को चारो न ॾिसी गुलंदाज़ जे लश्कर खे शहर घुमण जी मोकल ॾिनी। जंहिं महिल देव शहर में घिड़िया उन महिल हट ताड़ थी वई। माण्हू भॼंदा बादशाह वटि आया त हीअ आफ़तूं शहर मां कढो। बादशाह जान खणी नज़र करे त मार रुॻा देव ई देव अची डप भराए साईं गुलंदाज़ खे चयईं त धणीअ जे नाले हिननि आफ़तुनि खे शहर मां कढ, न त सॼी बादशाही डप में मरी वेंदी। गुलंदाज़ चयो त हिननि मां हर हिकु देव खे 10 सेर सोनू नीअर ॻिचीअ में पारायो त हलिया वञनि। बादशाह सॼे शहर जो सोन गॾु करायो, मगर उन्हनि मां रुॻो 100 देवनि जी नेरनि जी सूरत मस थी। हेठि गुलंदाज़ छा कयो, देवनि जे सरदार खे 1 मण तोर जो यको सोनू ज़ंजीर ठाराए ॾिनई। जंहिंखां पोइ सभिनी देव चुपचाप पंहिंजे मुल्क हलिया विया। शहज़ादो गुलंदाज़ उन्हनि किसनि खां वांदो थी महिलात में आयो जिते शहज़ादी ऐं बादशाह संदसि इंतज़ार में वेठा हुआ। हींअर ही चरियो गुलंदाज़ कोन हो, पर हक़ीक़ी शहज़ादो पे मालूम थियो। बादशाह गुलंदाज़ जी हिमत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादी त हूअं ई गुलंदाज़ तां पंहिंजो सिर फिदा करण लाइ तयारु हुई। ॿिए ॾींहुं बादशाह फ़तह जी ख़ुशीअ में जशन कयो। गिरफ़्तार थियल बादशाह खे गुलंदाज़ उन शर्त सां माफ़ी ॾिनी त हू साल ब साल बाक़ाइदे ॾन अदा कंदो रहंदो। हिन बादशाह उहो शर्त क़बूल करे हार मञी उन फ़ैसिले ते सभिनी वाह वाह कई ऐं सभिनी गुलंदाज़ खे पंहिंजी अखियुनि में जायूं ॾियण लॻा। कुझु ॾींहं गुज़रण बाद गुलंदाज़ पंहिंजे मुल्क मोटण जो इरादो कयो ऐं पंहिंजी राणीअ सां इहा ॻाल्हि कयईं त राणीअ चयसि त आऊं तोसां ॿधियलु आहियां, भली बादशाह सलामत खां मोकिलाए त हलिया हलूं। बादशाह गुलंदाज़ जी मोकल घुरण ते ॾाढो ग़मगीन थियो ऐं चयईं त गुलंदाज़ मूंखे ॿियो को बि औलाद कोन्हे। ऐं हिन वक़्तु मरण कंदीअ ते आहियां ऐं मर्दी अथमि त जीअर ई हुकूमत जूं वागूं तुंहिंजे हवाले करे उमिरि जा बाक़ी ॾींहड़ा कीअं कुंड में वेही ख़ुदा जी इबादत करियां। मतिलबु त बादशाह घणी मिनतूं कयसि, पर शहज़ादे वधीक तरसण जी न कई।
तंहिं करे बादशाह लाचार थी हिननि खे इजाज़त ॾिनी। वञण वक़्तु बादशाह पाण गुलंदाज़ खे सूखड़ियूं ऐं तोहफ़ा ॾेई हिकिड़े मंज़िल ताईं उमाणण आयो। गुलंदाज़ जो हीउ शानदार काफ़िलो हलंदो रहियो ऐं चारई परियूं साणनि गॾु मथां उॾामंदियूं आयूं। हलंदे हलंदे गुलंदाज़ खे ॿ शहज़ादियूं अची यादि पयूं जेके जादूगर वटां क़ैद मां छॾायूं हुयूं। ख़्यालु कयईं त उन्हनि खे बि हथु कजे। सो मंज़िलूं कंदे अची उन शहर में निकितो जिते उहे शहज़ादियूं हुयूं। शहज़ादियूं वीचारियूं जेकी शहज़ादे गुलंदाज़ लाइ सिकायल हुयूं तिन हिन खे ॾिसी रोई ॾिनो ऐं वॾी हुब सां पाण वटि राय ख़ातिरदारी कयऊंसि। आख़िर गुलंदाज़ हिननि खां पुछियो त तव्हांजो को मिट माइट हुजे त ॿुधायो, तव्हांखे उते पहुचाइजे। शहज़ादनि जवाबु ॾिनो त शहज़ादा, असांजो हाणे वारस वसीलो सभु कुझु तूं ई आहीं। असांजा सभु अज़ीज़ इन ई मूज़ी देव मारे छॾिया, जंहिंखां पोइ असांखे आज़ादु करायो हो। तंहिं करे तोखां सवाइ हाणे असीं केॾांहुं वञूं? तुंहिंजो असां ते अहसान आहे, तंहिं करे तोखां हिकु पल बि जुदा थियणु नथियूं घुरूं। अहिड़ियुनि सिक भरियुनि ॻाल्हियुनि मुहाड़ियुनि खां पोइ गुलंदाज़ उन्हनि खे साण करे पंहिंजे मुल्क रवानो थियो। कुझु ॾींहं जी मुसाफ़िरी खां पोइ आराम करण जे ख़्याल सां हिकिड़े शहर में का जाइ मसवाड़ ते वठी पाण राणी ऐं शहज़ादियुनि समेत उते रहण लॻो ऐं बाक़ी संदसि माण्हू शहर जे ॿाहिरां रहण लॻा। हिकिड़े ॾींहुं शहर में घुमंदे घुमंदे गुलंदाज़ हिकिड़ा 6 माण्हू ॾिठा जिन जे मथनि ते काठियुनि जूं भरियूं हुयूं। संदन कपिड़ा मेरा ऐं ॾाढियूं वॾियूं थी वियूं हुयूं। गुलंदाज़ खेनि सुञाणे वरितो त इहे त मुंहिंजा भाइर आहिनि। तो पंहिंजनि माण्हुनि खे इशारो कयईं जे खान काठियूं ख़रीद करण जे बहाने सां हिननि खे पंहिंजी जाइ ते वठी आया। उते गुलंदाज़ 6 ॼणनि खे चयो त अव्हीं चोर आहियो, जेकॾहिं सची न कंदा तव्हांखे जेल में विझाइबो। वीचारा 6 ॼणा अची परेशान थिया। तो गुलंदाज़ खे रोई अर्ज़ु कयूं त साईं, नाले ख़ुदा जे कीअं बि असां जी जिंद आज़ादु करियो, असीं बेगुनाह आहियूं। शहज़ादे चयनि चङो, इन शर्त सां माफ़ी मिलंदव जो अॼु खां पोइ मुंहिंजा ग़ुलाम थी रहंदो ऐं मुंहिंजे मोहर तव्हांजे पुठनि ते निशानीअ तौरु हणिबी। चइनि भाउरनि पाण में सलाह कई त असांखे आख़िर बि पंहिंजे मुल्क वञिणो आहे ऐं ही सौदागर बि उन मुल्क जो थो ॾिसिजे, तंहिं करे असांखे बि ज़रूरु ओॾां वठी हलंदो। पंहिंजे मुल्क में पहुचण खां पोइ ही सौदागर छा करे सघंदो? तो नेठि गुलंदाज़ खे चयऊं त असांखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। उते गुलंदाज़ पंहिंजी मुंडीअ सां हर हिक जे पुठीअ ते मुहर हणी ऐं हिननि 6 जे हवाले राति जो पहिरे जो कमु मुक़ररु करे छॾियईं ऐं मानी जेका गुलंदाज़ पाण खाईंदो सो हिननि खे मिलंदी हुई। कुझु ॾींहं बाद गुलंदाज़ उतां सफ़र कयो त परियुनि चयसि त शहज़ादा, तूं पंहिंजे मुल्क पहुची पोइ असांखे घुराइजांइ, हींअर असांखे इजाज़त ॾे। परियुनि जी ॻाल्हि बि अधूरी कए कुझु ॾींहं बाद गुलंदाज़ उतां ई सफ़र कयो। परियुनि चयसि त शहज़ादा, तूं पंहिंजे मुल्क पहुची पोइ असांखे घुराइजांइ, हींअर असांखे इजाज़त ॾे। परियुनि जी ॻाल्हि बि ॿुधी ऐं खेनि वञण जी इजाज़त ॾेई पाण उथी वरी बि पंहिंजे वतन ॾांहुं रवानो थियो। 2-3 मंज़िलनि बाद हिकिड़ी राति गुलंदाज़ पंहिंजे राणियुनि खे ॿुधायो त इहे 6 ॼणा मुंहिंजा भाइर आहिनि। इतफ़ाक़ सां गुलंदाज़ जे भाइरनि इहो ॿुधी वरितो से अंदर में सड़ी विया। पचायूं त कीअं बि करे शहज़ादे खे ख़तमु कजे। ॿीं राति गुलंदाज़ ते ओचितो 6 गॾिजी हमिलो कयो, जंहिं करे खेसि सख़्तु ज़ख़्म रसिया ऐं बेहोश थी वियो। शहज़ादे खे मुअल ॼाणे भाइर राति विच में घोड़नि ते चढ़ी अची पंहिंजे मुल्क
खां निकिता ऐं ठाह ठाहे पंहिंजे पीउ खे अची ॿुधायूं त असीं ख्वाब जो ताबीर लही पोइ आयासीं त वाट ते गुलंदाज़ असांखे फुरे मारे पाण अलाए केॾांहुं हलियो वियो। ईअं चई बादशाह खे कूड़ ॿुधाए ख़ुशि थी वेही रहिया। गुलंदाज़ जा ज़ख़्म जॾहिं छुटा ऐं हलण घुमण जहिड़ो थियो तॾहिं मंज़िलूं करे अची पंहिंजे मुल्क में निकितो ऐं शहर जे ॿाहिरां हिकिड़े बाग़ में मंज़िल करे पीउ ॾांहुं चवाई मोकिलियईं त आउं ख्वाब जो ताबीर करे आयो आहियां, हाणे फ़क़ति तव्हांजे हुकुम जी देरि आहे। बादशाह गुलंदाज़ जो न्यापो ॿुधी ख़ुशीअ में न मापियो, यकदमि पुट सां अची मिलियो ऐं खेसि चयईं त ॿियूं ख़बरूं चारूं पोइ पहिरीं ख्वाब जो ताबीर। शहज़ादो पीउ सां ॾाढे अदब सां पेरे पई मिलियो ऐं चयईं त बादशाह सलामत, तव्हीं दरबार ॻोठायो त सभु ख्वाब जो ताबीर ॾिसनि। बादशाह जे हुकुम सां उते दरबार लॻी वई। शहज़ादे छा कयो जो तंबूअ में वञी कमान छिकियईं त चारई परियूं अची हाज़िर थियूं। तिन खे चयईं त हींअर ई बादशाह सलामत खे ख्वाब जो ताबीर ॾेखारणो आहे, उन लाइ अव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथमि। पर इन वॾी ख़ुशीअ सां हावकार करे शहज़ादे खे अॻियां वांगुरु हिदायतूं ॾिनियूं ऐं उन बाद नाच गानो शुरू थियो ऐं गुलंदाज़ पाण वेंझी थींदी खीर जहिड़े अछे साफ़ चादर ढके तलवार हथ में खणी हिकु कुर्सीअ ते वेठो। जॾहिं राग रंग ऐं नाच गानो उरूज ते पहुतो तंहिं वक़्तु हिकिड़ी परी गुलंदाज़ जे वेझो आई ऐं हिन जे अॻियां कंधु निमाए बीह रही। गुलंदाज़ हिकदमि पंहिंजी तलवार सां हिन जी सिसी लाहे छॾी। माण्हू हैरत विचां ॾिसण लॻा त अहिड़ी हसीन औरत खे शहज़ादे छो मारियो, मगर तॾहिं ख़बर पियनि जॾहिं ॾिठाऊं त साम्हूं बाग़ जे विच में रूपो थुड़ ठहियो बीठो आहे। अहिड़ीअ रीति ॿिए परी जी सिसी लहण ते सोना ॾार ठही पिया ऐं वरी टीं जो सर कलम थियो त जवाहरी पन जड़िजी विया ऐं चौथे जी सिसी लथी तॾहिं ॾिसनि खणी त रूपो थुड़ सोना ॾार जवाहरी पन लालूं पियूं लड़कनि, थदड़ी हीर पई लॻे ऐं साॻियूं चार परियूं आहिनि जे रोअनि पियूं, लालूं बि पियूं चूंडियुनि। बादशाह पंहिंजो ख्वाब जो ताबीर ॾिसी ख़ुशीअ विचां बेहोश थी वियो। गुलंदाज़ दौड़ी वञी उथारियुसि। बादशाह जॾहिं होश में आयो तॾहिं चयईं त राग नाच जो इहो लकाउ आउं वरी बि ॾिसंदुसि। गुलंदाज़ चयो त जीअंदा क़िबला, तव्हीं कीअं ॿिए वक़्तु ॾिसी सघो था, छो जो इहे चारई परियूं तव्हां जूं नहरूं आहिनि ऐं हमेशह हिते ई रहंदियूं। हाणे बादशाह खे छहनि पुटनि जो ख़्यालु आयो, सो हुननि खे घुराए चयईं त तव्हांखे जेका बि गुलंदाज़ ख़िलाफ़ शिकायत करणी हुजे सा हिन जे रूबरू कयो त उन जो हिकदमि फ़ैसिलो कयो वञे। छहनि ॿाहिरियों जो गुलंदाज़ खे ॾिठो त शर्म में ॿुॾी विया, मगर पीउ जे आॾो जा शिकायत कयई ऐं साहब सची करणी हुअनि तो पेर ॿधी कूड़ ते चढ़ी विया। पोइ सभु कुझु असांजी महिनत जो नतीजो आहे। गुलंदाज़ असां सां दगा करे असां खां फिरी वियो आहे। गुलंदाज़ बि भरी दरबार में पंहिंजे भाइरनि जी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं आख़िर में इहा मुंडी बि ॾेखारी जंहिंसां भाइरनि खे मोहर हणी वई। उहा ॻाल्हि ॿुधी छहनि भाइरनि खणी कंध हेठि कया ऐं बादशाह बि सम्झी वियो त वाक़ई गुलंदाज़ जेकी चए थो सो सच हो। उन खां पोइ ॾाढे शान मान सां गुलंदाज़ खे सतनि राणियुनि सां शहर में आंदऊं। रावी हिन तरह बयानु था कनि त निंड परी जंहिं वक़्तु सुजाग थी त ॾिसे त संदसि शाल जे एवज़ ॿी शाल मथां थियल आहे जंहिं ते गुलंदाज़ जो नालो लिखियलु हो। वरी हथ मुंहुं धोइण महिल मुंडीअ ते अखि पियसि जंहिं ते पिणु गुलंदाज़ जो नालो लिखियलु हो ऐं संदसि पंहिंजी मुंडी ग़ाइब ऐं हैरान थी वई त हीअ शयूं कीअं आयूं। वरी यादि आयसि त आऊं निंड वारे अरसे खां अॻु गुसल करण लाइ हमाम में खिड़ी हुयुसि ऐं उते ई निंड खणी वई हुयमि। पोइ हंध ते कीअं पहुतसि? आख़िर इहो माण्हू केरु आहे जंहिं पंहिंजी सोबत जो हीअ निशानी मूं वटि छॾियूं आहिनि? बसि मुंहिंजो सरताज बि हाणे इहो ई थींदो। निंड परी पोइ सारी हक़ीक़त पीउ सां कई ऐं चयईं त बाबा, मुंहिंजो वारस उहो ई थींदो जेको मूं वटि पंहिंजूं निशानियूं छॾे वियो आहे। तंहिं करे उन माण्हूअ जी ॻोल्हा कंदुसि। प्रिंस घणो ई सम्झायसि त असीं पाण ई उन माण्हूअ जी ॻोल्हा करियूं था, पर निंड परी ज़िद करे बीह रही त आऊं पंहिंजे परीअ जी ॻोल्हा पाण कंदुसि।
नेठ पिणस मजबूर थी खेसि मोकल ॾिनी। निंड परी काफ़िलो तयारु कराए ॿ चार देव पाण सां वठी गुलंदाज़ जी ॻोल्हा में निकिती। जीअं बि शहर में वेंदी उते वञी पड़ो ॾियारींदी हुई त निंड परी उन माण्हू जी ॻोल्हा में निकिती आहे जेको निंड विलायत में पंहिंजो निशानी छॾे आयो आहे। हाणे जेको माण्हू पार पता ॾींदो उहो निंड परीअ जो संग माणींदो। पड़ो घुमाराए 2-3 ॾींहं उन शहर में रहंदी हुई ऐं जॾहिं को बि अहिड़ो माण्हू मुलाक़ात लाइ न ईंदो हो तॾहिं ॿिए शहर ॾांहुं रवानी थी वेंदी हुई। अहिड़ीअ तरह शहर भर देश प्रदेश घुमंदे फिरंदे पुछा ॻाछा कंदी रही। नेठ हिकिड़े ॾींहुं गुलंदाज़ जे शहर में अची पहुती। उते बि अहिड़ी तरह पड़ो ॾियारियईं। कई माण्हू विया पर ॾिसी परे खां ई मोटी आया। जेको वेझो वञे सो रुॻो देवनि जूं सूरतूं ॾिसी वापसि मोटियो अचे। इहा ॻाल्हि गुलंदाज़ जे बि कन ते पई। तीअं छा कयो जो निंड परी वारी शाल ऐं मुंडी खणी सिधो निंड परीअ जे तंबूअ ॾांहुं रुख कयईं। तंबूअ जे अॻियां 2 देव वेठल हुआ। तिन वठी चिखाट कया मगर हिन जवान को बि ख़्यालु न ॾिननि ऐं सिधो निंड परीअ जे तंबूअ जे दर ते अची बीठो। निंड परी बि शहज़ादे खे परे खां ई ॾिसी सम्झी वई त आहे न आहे इहो ई आहे जो देवनि खां बि कोन थो ॾिजे। शायदि हिन जो अॻे देवनि सां वास्तो पियल थो ॾिसिजे। आउं बि केतिरा ई मुल्क घुमी आहियां पर को बि माण्हू रुॻो मुंहिंजे दर ताईं बि नाहे पहुतो। तंहिं करे लाशक गुलंदाज़ इहो ई आहे। पर गुलंदाज़ खे अंदरि घुराए चयो त मूंखे पक आहे त जंहिं माण्हू जी ॻोल्हा में आउं निकिती आहियां सो तूं ई आहीं। पर शक दूर करण लाइ वधीक पक कंदुसि हाणे जे तूं ई आहीं त के निशानियूं ॾे। गुलंदाज़ शाल ऐं मुंडी खणी ॾेखारियसि जा ॾिसे त निंड परीअ खे पक थी वई। पोइ शहज़ादो परे खां वठी शहर में आयो ऐं ऐलान कयईं त निंड परी सां असांजी लाॾ कोॾ वारी शादी शान शानम सां थींदी। शादी वारे ॾींहुं रस्तनि ते फर्श गिलमा ऐं गालीचा विछाइजी विया। राति मां ॾींहुं थी वियो। घर में बादशाह जो हुकुम पहुतो त 7 ॾींहंनि ताईं को बि माण्हू पंहिंजे घर बाहि न ॿारे उन्हनि खे घर वेठे खाधो मिलंदो। गुलंदाज़ लाइ हीरनि जवाहरनि जो झलकेदार वॻो तयारु थी वियो। सरगस में रूपा ऐं सोना फल घोर पिया। जे ग़रीब चूंडे अमीर थी विया। गुलंदाज़ पंहिंजी 8हीं राणीअ निंड परीअ खे वठी उन महलात में अची रहियो जिते चईनि राग राणियुनि समेत संदसि 7 राणियूं अॻे ई हुयूं। बादशाह हाणे पोड़ो थी चुको हो सो जीअर ई पंहिंजो तख़्त ऐं ताज नंढे पुट गुलंदाज़ जे हवाले करे पाण महलात में वेही ख़ुदा जी इबादत करण लॻो ऐं गुलंदाज़ बि बाक़ी उमिरि अमन अमान अदिल इंसाफ़ ऐं ऐशो आराम सां गुज़ारी। जहिड़ा मेला उन्हनि सभिनि जा थिया तहिड़ा शल जग जहान जा थियनि ऐं असां सभिनी जी उमिरि बि शाल उन्हनि वांगुरु अमन अमान अदिल इंसाफ़ ऐं सुख ऐं आराम सां गुज़रे। आमीन। काला वेठा खैर।